इन इद्दत शुहूर इंदल्लाह इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह। फरमाया यकीनन महीना जो गाना तो अल्लाह पाक वटन त महीना 12 पर अरबातुम मिन्हा हुरुम। 4 महीना 12 महीनन मां अल्लाह 4 महीना इज्जत वारा क्या घना 4 वो 4 महीना इज्जत वारा जो उन महीनन में अगर जंग हलंदी ही काफर भी उन महीनन में जंग न कंदा। बाबा ये महीना इज्जत वारा जंग बंद वरी ये महीना गोदलन वरी ॾिसंदा। वो 4 महीना केड़ा याद तो न हर गालियूं याद होंदियूं पर कुरान जूं इस्लाम जूं गालियूं याद न। 4 महीना 3 महीना तो लागी था ज़ुल्क़ाद ज़ुल्हज ऐं मुहर्रम। ज़ुल्क़ाद ज़ुल्हज मुहर्रम ये 3 महीना लागी था ऐं चौथो महीनो आहे रजब। रमज़ान जी फज़ीलत जुदा है। अब न खिलो वो बुजुर्गो वो भाई जेके वेगन जाडो वेठा हो कुरान जो वाइदा तकीरा अदब एहतराम कयो अल्लाह बरकत करे। कुरान जे वाइदे में गालाइबो भी ना है खिलबो भी ना है इन तरह तो डो थे आया हूं सवाब कटना पुट अचो हेडे वेहो अची हेडे केड़ी खबर मता सुवाने क़यामत जे ॾियारे अजो की घड़ी कम अचे। कुरान जे इज्जत कंदो त क़यामत वारे ॾियारे तां जी इज्जत थींदी। ऐं जिन अल्लाह जी इज्जत भी न कई अल्लाह जे नाले जी भी इज्जत न कई कुरान जी भी इज्जत न कई उन जी इज्जत कोन थी। अल्लाह साईं के को अमल वणी वने न त वो ज़रे अमल वणी वजण जे करे भी अल्लाह बेड़ा पार करे छॾींदो। किताबन में अचे तो मां गाल कटियां तो किताबन में अचे तो हारून रशीद जी घरवारी माई जुबैदा वफात करे भई। नेक सालिह हुई नमाजी खैर ॾींदड़ नर खोटाई पर वा जो मरी वई तो उनके हारून रशीद पंहिंजे मुड़ुस ख्वाब में ॾिठो तो वह माई जन्नत में। पुछेस तो जुबैदा तोखे जन्नत मिली? चई हाँ। चई केड़े अमल जे करे? चई अल्लाह साईं मांखे घुराए मांखे चयो जुबैदा तुंहिंजी हिकिड़ी नेकी मांखे ॾाढी वणी आहे। चओ सुभान अल्लाह साईं उहा मुंहिंजी कहिड़ी नेकी आहे जेका तोखे वणी आहे? रब फरमाइसे हिकिड़े ॾींहुं तूं पंहिंजे घर में वेठी आहीं हारून रशीद जे पुट मामून रशीद जी शादी ही वो घर में औरतूं भी आयूं कचहरी हले पई किंजा मथा उगाड़ा हा किंजा कीअं ओच तो तुझे महले में आवाज आयो अल्लाह अकबर आजान जो आवाज आयो तो सभिनी मायन के चयो मायूं चुप कयो मथा ढकियो रब जो आजान ॿुधो तो भी मथो ढकियो। मुअज़्ज़िन जो जवाब ॾींदी है अल्लाह अकबर अशहदु अल्ला इलाहा। रब फरमायो उन ॾींहुं जेका तो असांजे नाले जी इज्जत कई न अॼु उन जे बदले में असां तुंहिंजी इज्जत करे बदले में जन्नत था अगे ही हिकिड़ी नेकी काफ़ी अगे पर कर घणो। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि बाबा निमाज़ुनि बेमाज़ुनि सां कुझु कोन्हे रोज़नि बोज़नि सां कुझु न थींदो अगे ही त पाउ न त मननि खे मोट। अब तूं कर त सही न त कयो त तोलो बि न अथई कयो त तोलो बि न अथई वो तो चे एॾा कर एॾो कर अमल एॾो कर मण करो न मणनि मां मन न मन तुंहिंजो पाउ अॻिजी वञे। तोलो बि न कयो आहे अचूं 12 महीने क़ुरान ॿुधण जे लाइ वो भी ॻाल्हायूं न। मां तव्हां जे अॻियां सूरत कौसर पढ़ी आहे महीनो 12 ज़ुल्हज जो आहे। इनमें 18 तारीख ते शहादत है मुझे सोने उस्मान साईं जी। पहरी मुहर्रम ते आए शहादत अमीर उमर फारूक जी। 10 मुहर्रम ते शहादत है मुझे सोने करबला वारे जवान हुसैन साईं जी। 10 तारीख ते कुर्बानी आए सोने सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी। इन चैनी जी कुर्बानी तव्हां ॾिसंदव न ये जेके भी आहिनि ये मदीने जे मीर जा वेझा अजीज हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाढा गमिया। हजरत उस्मान हुसैन नबी साईं जो पुफाट भी आहे न्याणो भी आहे। हजरत उमर नबी साईं जो सौरो आहे ऐं हजरत इमाम हुसैन नबी साईं जे जिगर जो टुकड़ो नवास हो। इस्लाम जी शुरुआत भी कुर्बानी सां त इस्लाम जो इख्तिताम भी कुर्बानी सां।
पहिरियों महीनो भी कुर्बानी जो, आखिरी महीनो भी कुर्बानी जो, माना कुर्बानी का सवाइ जन्नत कान मिले। सूरत कौसर पढ़ी तम, इन जो शान नुज़ूल हिन तरह आहे जो एक दफ़े मुझो साईं काबतुल्लाह जे अंदर दाखिल थिया भली सहल दरवाजे का, जिए जो अंदर आया अंदर काफर वेठा, उन्होंने मुझे साईं के ईंदो न ॾिठो, वापस वेंदे ॾिठो, पर सुञातऊं कान इहो केरु हो, सुञातऊं कान। होॾां वरी आस बिन वाइल नाले काफर पियो अचे, पुछईं त इहो केरु हो, त हुन चयो त इहो अबतर हो। उन वक्त में मुझे साईं जो पुत्र हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेको बीबी मारिया किबतिया जे बतन मुबारक मां हो, नबी जे हथड़न मुबारकन में ही गोद में साह ॾिने वफ़ात कई। नबी जो पुत्र नबी जे हथन में तो वफ़ात करे, ऐं नबी भी वो जेको कायनात जो सरदार वफ़ात कई। तंहिंजी माना त मौत हयाती जो मालिक केरु आहे बाबा? अल्लाह। वफ़ात की अरब में ये हो जंहिंजी पुटरानी औलाद फौत थींदी त उनखे चवंदा अबतर। अल्लाह साईं मिठे मोहम्मद नबी के पुट भी ॾिना, न्याणियूं भी, 4 न्याणियूं आहिनि, 3 पुट आहिनि। पुट ॾिनई वरी घुरायई ॾिनई, इन जे करे त मतां दुनिया चवे त अहिड़ो हो जो पुट ई न थियुसि, सफ़ा न पुटरो नऊज़ बिल्लाह। घुरायई इन जे करे उलमा कराम नुक्तो बयान फरमाईंदा आहिनि, इन जे करे घुरायई त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र इसहाक नबी थे, इसहाक अलैहिस्सलाम जो पुत्र याकूब अलैहिस्सलाम नबी थे, याकूब अलैहिस्सलाम जो पुत्र जनाब यूसुफ अलैहिस्सलाम नबी थे, ज़करिया अलैहिस्सलाम जो पुत्र यहया अलैहिस्सलाम नबी थे, ऐं मोहम्मद जा पुत्र नबी न थियनि। सोना तोखां बाद नुबुवत जो दरवाज़ो ई बंद आ, तू आखिरी नबी आ, तू खातमुन नबीयीन आ, तोखां बाद कोई नबी नहीं दो। इन जे करे पुट ॾिना मां भी वरी नंढे हूंदे घुरायम। काफर पिया चवनि था अबतर, यानी निपटो, सिंधी में असां चऊं निपटो। मुंहिंजे साईं जे कलनि ते जॾहिं इहे लफ़्ज़ आया न, ॾाढो साईं खे दुख थियो त मां अबतर हां। मुंहिंजो को दुनिया में यादगिरो ई न आहे, मुंहिंजो को नालो ई न हूंदो, नालो मीटिजी वेंदो, मिसाल जी वेंदो। अल्लाह तबारक व तआला इहा सूरत नाज़िल फरमाए मिठे मोहम्मद करीम खे दिलदारी ॾे। अल्लाह फरमाए इन्ना तइनाकल कौसर, ओ सोना मोहम्मद करीम नबी जा बगदार नबी आमिना जा लाल, असां तोखे कौसर अता कई। कौसर मां ब मुरादूं, एक खैर कसीर, यानी हर भलाई असां तोखे ॾिनीसूं, हर भलाई तोखे ॾिनीसूं। सहाबा जी जमात तोखे ॾिनियूंसूं, उम्मत जो तोखे नबी बणायोसूं, पर नबियन जो भी नबी। सोना अबू बकर सिद्दीक जहिड़ो सिद्दीक तुंहिंजो सहुरो कयोसूं, उमर जहिड़ो फारूक तुंहिंजो सहुरो कयोसूं, उस्मान जहिड़ो तुंहिंजो न्याणो, अली जहिड़ो शेर बहादुर तुंहिंजो न्याणो, हसन हुसैन जहिड़ा शहजादा तुंहिंजा नवासा, तुंहिंजी न्याणी जन्नत जे और तुंहिंजी सरदार। असां तोखे हर भलाई ॾिनीसीं। अॻ में त ईअं हुयो जो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे अचण खां अॻ में अॻियां नबी जेकॾहिं वुज़ू पाणी न हूंदो हो त वुज़ू थींदो ई कोन हो, यानी पाणीअ खां सवा वुज़ू न थींदो हो। रब महिरबानी मोहम्मद करीम सां या कई भलाई या कई जे सोना पानी न मिले पाक मिट्टी दे हथणी करे तयम कयो, मां अल्लाह वुज़ू जेतिरो सवाब ॾींदो मांव। अॻे ईअं हूंदो हो जो मस्जिद खां सवा निमाज़ क़बूल न थिए, झंग झर में आज़ान अची वञे मस्जिद में पुॼी वञो, अची करे मस्जिद में निमाज़ पढ़ो, ॿिए हंधि तव्हांजी निमाज़ न थींदी। पर मदीने जे मीर सां महिरबानी कयईं, भलाई इहा कई त मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चओ जेकॾहिं आज़ान अची वई निमाज़ जो टाइम थी वियो आहे, झंग झर में बीठो हाणे जे मस्जिद में वञा थो त देर थी वेंदी, मुंहिंजी निमाज़ क़बूल आहे देर थी वेंदी, क़ज़ा न थी वञे। अल्लाह अल्लाह रब फरमाए मुंहिंजा महबूब तो मोहम्मद करीम सां मां इहा भलाई थो कयां, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत जे लाइ मां रूए ज़मीन खे मस्जिद थो बणायां, जिथे
मुसल्लो विछाए नमाज पढ़ंदा मां अल्लाह कबूल करे शरीनो मान हर भलाई असां तो गिर अगे ये होंदो जेकने कपड़ो पली तो थे ना वो कटियोस या खरड़ियो मदीने जे मीर सां भलाई थी कपड़ो पली तो थे पानी सां 3 दफा धोस पाक अलमाउ तहूर लिकुल शै पानी हर शय के पाक कंदड़ अगनो मतुल में इयो हुयो 50 वक्त नमाज घणा गलायो न 50 सुनो नबी मेराज वारी रात में राज ते वयो अल्लाह फरमाए महबूब मां रोजो मां हज जो हुकुम मां बियन बिया जेके अहकामन मां जिब्रील सां मोकलिया पर तोखे मथे घुराए नमाज तोखे ॼातो त पंहिंजे हथनि सां खणी वञ साईं घणा चई 50 मोटिया मदीने जो मीर महबूब दोस्त जेका शय मिली खणी आयो उम्मत जो तो एहसास होयो पर अल्लाह जे तरफां जेका शय मिली जनाबे मूसा नबी मिलियो साईं घणी नमाज मिली थी 50 मां बनी शरण के आज़मायो न पढ़ंदई 50 वडी है कुछ मां फर्ज इला रब्बिक तुझो अल्लाह वट वडो शान मोट मदीने जो मीर वरी वापस वया अल्लाह फरमाए मुजा महबूब दे खबर चई 50 घणी आ रब फरमायो सोना 5 छड्या मां भलाई तो के हर भलाई नहीं तो के 5 वरी आयो मूसा चयो सही दे खबर 5 छडी के 45 काथे पढ़ंदई अइया वन वरी 5 ब्या वरी 5 ब्या वरी 5 ब्या 9 दफा मुजो मिठो मोहम्मद मथे वयो चलो सुभान अल्लाह घणा दफा 9 5 45 वयूं बाकी 5 बचू अल्लाह फरमा सोना 45 छड्यूं था 5 खणी वन इते एकड़ो सवाल तो पैदा थे एक दफो माफ छो न पियो करे हर हर छो पियो घुराएस इते भी उलमा नुक्तो बुधाइंदा हन इन जे करे पियो घुराएस बियन नबियन के एक दफो मेराज थो मुझे मोहम्मद करीम के 9 दफा रब मेराज करायो जी अल्लाह पियो चवे हर हर ते महबूब त रब पाजी ज़ियारत करायोस मूसा नबी चयो सही 5 भी न पढ़ंदई अल्लाह अल्लाह मदीने जे मीर फरमाए मूसा जे रब करीम 50 मां वनी 5 बचायो हाने ये 5 कियां माफ करायूं वञा रब फरमायो ओ मुजा दिलबर नबी मुजा सोना नबी ला तब्दील लिकलिमातिल्लाह सोना मुजी कलमात में फेर बातणी ना है मां जे को सवाब लिखियो आ वो ड्रायो ना लिखियो पयो आ पाजी उम्मत के चो खुशू ऐ खुजू सा 5 पढ़ंद सवाब मां अल्लाह 50 जो दीदो मान चंद्राऊं जो के तो वरी दई अठड़िया अठड़ी जुमे मां वरी चवंदो आहे जेके 8 ॾींहं नमाज़ था पढ़नि उहे मानी भी 8 ॾींहं खाए मानी त ॾींहं में 5 दफ़ा था खाओ अब आप घटि में घटि 4 दफ़ा खाईंदा नथा ॻाल्हि 3 पका छो सुबुह सां पापा हेॾो प्यालो वरी नेरन वरी मंझंदि वरी रात 4 त थी न 5 वक्त नमाज दुखी थी लगी के वरी दई एड़ा जेके जुम्मो भी न वरी ओ को 12 महीने 360 ईद ते के वरी एड़ा चंद्रा जो ईद जो भी सजदो नंदे कुरान तो फरमाए यौम युक्शफ अन साक व युदऊन इला सुजूद क़यामत जे ॾियारे साक जी तजल्ली र फरमाइंदो जीअं जो तजल्ली थींदी त नमाज़ी माण्हू हलिया वञा जने नमाजी मानो सजदे में हलिया वींदा बाकी नो सा केड़ो फैसलो आ ए बेनमाजी वडी कोशिश करदा त वञो सजदे में ठका जो थीनो त क्याली भर पोइ जे करंदा हिते भी सजदो नसीब न थन उते भी न थन अल्लाह जा मानव कुछ सिखो सियाणा थियो केड़े त ता पाड़े में वेठा हो ता जे बरसा दरगाह त केड़ी है हजरत हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैहि साईं वडा जंहिंजे कब्र जे मथा अल्लाह किरोड़ा रहमतू फरमाए आमीन त
हज़रत साईं महमूद असद साहब रहमतुल्लाह अलैह बुजुर्गन इन वक्त भी अल्लाह जी मेहरबानी सां गादी आबाद आ पोया हज़रत साईं अब्दुल समद साहब दामत बरकातुहुल आलिया एॾा अल्लाह जा वली तोखे ख़बर अचे त वलियन सां ताल्लुक़ रखण वलियन जी ज़ियारत करण आलिमन जी ज़ियारत करण सां अल्लाह जी कावल टरी वेंदी आहे रहमत जो मींहुं वसी पवंदो ताल्लुक़ न आहे हिते वेझो अल्लाहु अकबर पाक नबी इमामुल अंबिया सा मेहरबानी या थी फरमाइना तैना कल कौसर सोना सा तो के कौसर कलनी से यानी हर भलाई अगन उम्मत में जेको खैरात कंदो हो चांवर गियो गोश्त खणी करे जबल जे चोटी ते वनी रखंदो हो आसमान का बाग़ नाज़िल थींदी ही उनके सारे वने वो मानू उनके चवंदा यार मुबारक थई तुंजो खैर कबूल थियो पर जी कबूल न थींदी ही यो इए पयो होंदो हो मानू उनके मलामतू कंदा एडो चंडरो आ जो तुंजो खैर खुदा कबूल कोने को अल्लाह अल्लाह रब फरमायो ओ आमिना जाला लो मुजा मिथला मोहम्मद करीम असा तो के भलाई नी से तुझे करे उम्मत के भी भलाई मिली वई ओ मुजा महबूब पांजी उम्मत के जो ये चावर के गोश्त देख में जी करे चावर करे करे उनके खैरात फी सबीलिल्लाह जो नालो जन्मा अल्लाह जो नालो खाए पाण मा अल्लाह कबूल करे शरीनो मान जी अजो कबूल थी वई अदोन खला फी सबीलिल्लाह ई अगे न हुंदो हर भलाई नी से हर भलाई अगे ई हुंदो जेको गुनाह करेंदो तो सुबह जो दरवाजे ते नालो लिखी दो फलानो मोकारो करे आयो ख्वार सबको थुकू वने चढ़ रहा तो क्या गुनाह जो करे जे दरवाजे ते लिखी वरी वनी कोशिश करे राहे आया अंदर वनी वरी मोटी जी दिसे दाले लिखियो राहे तक जी जा पर चओ हिन मोहम्मद करीम जे उम्मत सा महबूबन करीमन जे करे मेहरबानी हां नताला केतरा गुनाहगार अले केतरा पांजी केरे बान में दसो चो जय मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जी उम्मत के हिते ढकियो आ क़यामत वारे दिहाड़े भी ढकींदो ख्वार न कर हिते ही न कयो तई तो हे सवा लख नबी जे उम्मत ने आडो ख्वार की कंदो जने ते ही उम्मत हुन उम्मतुन जी सरदार ख्वार न थी पर असा पांजे पेर ते पूरा हो अल्लाह फरमाइना तैना कल कौसर ओ मुजा महबूब असा तो के कौसर नी से हर भलाई असा तुझे जिक्र के बुलंद कयो असा तुझे नाले के पांजे नाले सा मिलायो आसमान में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र सितारन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र चंद्र में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र सिज में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र जमीन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र वरण में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र जबलन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र मलाइकन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र जिन्नन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र पक्षिन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र जानवरन में मुझो जिक्र होते तो मोहम्मद करीम जो जिक्र मुजा महबूब वरफअना लक जिक्रक ओ सोना सा तुझे जिक्र के बुलंद कयो असा पांजे नाले सा गड तो मोहम्मद जो नालो मिलायो कलमे में अज़ा में तकबीर में निकाह जे खुतबे में अत्तहियात में ईद जे खुतबे में जुम्मे जे खुतबे में मुजा महबूब मां पांजे नाले सा गड तुझो नालो मिलायो सजी जिंदगी ला इलाहा इल्लल्लाह कंदो रहे मरी वने जन्नत न मिल जैसी ते मोहम्मद रसूलुल्लाह न पढ़ंदो सुभान अल्लाह सजी जिंदगी अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हय्या अला सलाह अज़ान थी दी एता गला अवाया अशहदु अन मोहम्मद रसूलुल्लाह जैसे विसरियो तो वराइच रब फरमाए सोना असा पंजे नाले सा कर तुझे नाले के बुलाइस तो जो नालो बुलंद अत्तहियात नमाज पर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सलाम फिर
नमाज न थींदी जेसी ताईं अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल न चओ। पंहिंजे नाले सां गॾु तुंहिंजो नालो मिलायो ऐं तुंहिंजो नालो असां चूंडियो। चओ चओ सभु नबी चूंडियल आहिनि, चओ सभु नबी पर चओ मोहम्मद चूंडियलनि में चूंडियल, चूंडियल मां चूंड थींदी आहे न। सब नबी चूंडियल, आदम चूंडियल, नूह चूंडियल, दाऊद अलैहिस्सलाम चूंडियल, माण्हुनि मां नबी चूंडियई पर चओ नबियनि मां मिठे मोहम्मद खे चूंडियई। सुहिणा तुंहिंजो नालो चूंडियो मोहम्मद, कंहिंजो नालो आदम, कंहिंजो नालो नूह, कंहिंजो नालो मूसा, कंहिंजो नालो इसहाक, कंहिंजो नालो दाऊद, कंहिंजो नालो ईसा। इन जे नालनि में एॾी माना न आहे। ईसा जी माना ॻाढ़े रंग वारो, इसहाक जी माना खिलंदड़, मूसा जी माना पाणीअ मां लधल, नूह जी माना आराम, आदम जी माना कणकरंगो, पर मोहम्मद जी माना इहा अथई। मोहम्मद छा के चइबो आहे? अल्लाह मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी आसमान तारीफ़ करे, जंहिंजी चंड तारीफ़ करे, जंहिंजी सितारा तारीफ़ कनि। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सिज तारीफ़ करे, मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी वण तारीफ़ कनि। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी पखी तारीफ़ कनि। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी जानवर तारीफ़ कनि। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी जेको आहे जिन तारीफ़ कनि। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी मलाइक तारीफ़ कनि। अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी जनाबे आदम नबी तारीफ़ करे, जंहिंजी नूह तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी दाऊद अलैहिस्सलाम तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी इब्राहिम नबी तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी इस्माइल नबी तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी मूसा नबी तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी ईसा नबी तारीफ़ करे। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ तौरात में लिखियल। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ ज़बूर में लिखियल। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ इंजील में लिखियल। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ क़ुरान में लिखियल। पर जो मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ ख़ुद अल्लाह पाण करे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, नारे तकबीर। मोहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ अल्लाह करे। अबा हाले जी साहब जे बुजुर्ग जेके आहिनि न उन्हनि जी ज़बान खे एॾी ताक़त न आहे जो मदीने वारे साईं जी तारीफ़ करे सघनि। हा कंहिं बि आलिम जे, कंहिं बि दुनिया जे पीर फ़कीर खे ताक़त न आहे जो मोहम्मद जी तारीफ़ करे, मोहम्मद जो शान बयान करे। जे अल्लाह जो शान पुछणो अथई त मोहम्मद जे दर ते अच, मोहम्मद जो शान पुछणो अथई त अल्लाह खां पुछ। अल्लाह तो फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक, सोणो असां तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियोसीं। वणन में तारीफ़, वणन में यानी वण भी मदीने जे मीर के। अब्दुल जब्बार के वण के सलू करे ईंदो न, कोई नहीं। पर सोनो नबी ये वण के चे तो या शजर ओ वण इरजे इलैया, हेडे हेडे। हदीस में चे तो हजरत अनस साईं भी फरमाए तो रिवायत आ त मुझे साईं चयो न वण के सलू कर। अनस साईं फरमाए तो मां वण के चम त मदीने जो मीर तो सलई। ओ वण जमीन मां पाण के पट ईए डोलंदो तो जे जीअं बच्चो पांजे माउ ॾेईंदो। वण भी मुझे मोहम्मद करीम जे इशारे ते डोलंदो थो अचे। मोहम्मद करीम जी जो मोहब्बत वणन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो नबी मिलियो थई जंहिंखे पखी दा सुञाणनि। पखी भी सुञाणे। झिरकी वेचारी चूं चूं कंदी आई। हज़ारनि जे तादाद में माण्हू वेठा अची मुंहिंजे साईं जे गोॾे मुबारक ते वेठी। अखियुनि मां घोड़ा वाहन था। साईं मुर्गी फरमायो पुटनि जा बच्चा केरु खणी वियो? साबी चवे तो साईं मां उते ॾिठा मुंहिंजी चादर में ही बचड़। पाण फरमायूं ॾेस जल्दी कर, ये बे हंदिल वई आ, ये दां हंदिल मूं ॾे आई छो त मां रहमत वारो नबी आहियां। अल्लाह फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
आलमीन मां सारे जहान जे लाइ रहमत बणजी आयो इन पखियुनि जे लाइ भी रहमत बणजी आयो पान फरमाए जल्दी कर इनके बचड़ा मोटा दे छो त रोई मां मोहम्मद करीम के दाहू थी ले चलो न सुभान साहबी आ जंहिंजो नालो सफीना बेड़े ते चढ़े तो वञ ओचो तो तूफान अची तख्तो हथ अची तरंदे 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 किनारे ते आयो ये जो किनारे ते आयो ॾिठी त वन बड़ा वॾो झंग नज़र जो कई त शींहुं झंग में हुनजी बि माण्हू ते नज़र पई अखियूं फाड़े रड़ियूं कंदो राणियूं कंदो साहबी ॾे थो अचे चलो मां को थकावल सफ़र जो न तीर न तलवार शींहं सां मुक़ाबिलो कीअं कयां भगो थो अचे हकल कई मांस तव्हां सां हिते चवंदा आहियूं को अहिड़ो माण्हू मिली वियो त पोइ चवंदा आहियूं यार ख़्याल सां हथ गंढे थो त ख़्याल सां गंढे मां फिराणे खान जो आहियां चवंदा आहियूं बाबा मां फिराणे खान जो आहियां मथां सुभाणे ॻाल्हि ॻिचीअ में पवे मुंहिंजी पुठ पकी अथई हा साहबी भी हकल करे चवे सो आऊं त असद अंत सदुल बर्रवान मौला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ जंग जा शेर ख्याल कजाए हमलो करें तो सुञाणे कजाए कावड़ न कर जे तू जंग जे जानवर जो सरदार आ त मां मिठे मोहम्मद करीम जो नौकर आया ये जो चयो मास हमरा जी कावड़ अलाए काडे अखियूं हेठ कई नीर वाईंदो तो अचे हुजूर जे सहाबीअ जे कदम ते चुमियूं ॾियण लॻो कावड़ हली वई नीर तवन नंढड़ियूं नंढड़ियूं काजलियूं करे ॼण चवंदो जे सफ़ीना जे तू मोहम्मद जो ग़ुलाम आ त मां मोहम्मद जे ग़ुलाम जो ग़ुलाम आहियां अजो को मुस्लमान मिली वञे रात जो जेके मिलंदा आहिनि अलाह करे न मिलनि आमीन नथा इन तव्हां उन सां बदलाओ मिली वञे को उनखे चऊं त बाबा मुस्लमान ऐं ॿेली तो भी कलमो पढ़ियो आहे मां बि हुजूर जी शफ़ाअत में उमेद रखी वेठा आहियूं कुझु महिरबानी कर चवंदो छॾींदो अलाह असां मूंसां मिलिया न हाणे रमज़ान खां अॻु में वाइज़ करे आयासीं राति जो 3 बजे अची हमरा जे किले मां चयो ग़रीब ऐं मौलवी वाइज़ करे आहियूं क़ुरान सां फ़क़ीरनि सां वटि हूंदी चए वधीक न ॻाल्हाए जेको अथई कढ मोबाइलियूं खीसे में मेड़ियूं शयूं कयूं हलियो वियो चऊं सभा नबी साईं ते तूं बि शफ़ाअत जी उमेद रखी वेठो असां बि छॾींदो हिनखे हया नथो अचे झंग जे जानवर खे मदीने जे मीर जे नाले जो हया मोहम्मद जो ग़ुलाम मूंखे बुख ॾाढी आहे तरक कयम चवे तो मुझे पुठी ते चढ़ इशारो तो करेसि साहबी सफीन नाले पुठी ते चढ़ियो हाणे वञे तो जंग मां ॿिया जानवर सभु तकींदा त शींहुं माण्हूअ खे खयूं थो वञे जंग खां ॿाहिरि कढई हलंदे हलंदे हिकिड़ो रस्तो पियो वञे सणक बि वञे उते बि रहियो कंध सां हीअं बि करे पियो काजूं बि करे पियो त लव लव आल तुम काज करे इशारो थो करे त इहो सिधो रस्तो मदीने थो वञई सफ़ीना फरमायो मां हैरान थी हुजूर जो नालो ॿुधई हया एॾो हीअं निमाणा नेण खणी करे शेर ॾिसे थो साहबी वञा थो पोइ ते वञी ॾिसां त गाजड़ियूं थो करे नीर हलनि था याने ॼण त चवंदो हुजे त सफ़ीना मदीने हला शौक़ ॾाढो मदीने जे मीर जी ज़ियारत करण जो पर यार मां छा कयां मदीने हलंदुमि मदीने जा माण्हू मूंखे ॾिसी करे परेशान थी वेंदो मदीने में बाज पइजी वेंदी त शींहुं काए पियो अलाए माण्हू न फाड़ींदो यार मां चां थो त मदीने वारनि खे तकलीफ़ मां न ॾींदुसि मदीने मां कीअं हल बाक़ी सफ़ीना मदीने वञे त मदीने जे घोट मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे मां शींहं जा सलाम ॾिजां मदीने जे माण्हुनि खे तंग तकलीफ़ ऐं असां ॾिनीसीं या न ॾिनीसीं हेतो त माण्हू बि त न वेचारा हलो मदीने
उते जले आज़ान इंदी आ त हिकड़ा बैतुल्लाह त ॿिया बैतुल खला छो जी नबी जे मुसले ते बीहण वारो वहाबी आ काफर आ न पढ़ंदा मां अखियुनि सां ॾिसी कि कुरान मुझे अॻियां पियो आहे मां वेठो आहियां बावजूं हाणे निमाज़ पढ़ी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिकिड़े माण्हूअ खे चयुमि मां चयो साईं दुआ कयो पाकिस्तान में इलेक्शन माण्हू वियो सुमरे ते मां चयो पाकिस्तान में इलेक्शन थी हले दुआ कयो त को आलिम अचे चई कौन सा आलिम हुयो इंडिया जो कौन सा आलिम मां चयो जो बि आहे हनफी मसलक आहे जी देवबंदी वहाबी बरेलवी कौन सा मां चयो जो भी है भाई बरेलवी आए वो भी हमारे हमको मंजूर है पर हनफियत आ जाए जी हम तो देवबंदी को भंगी समझिए नबी मस्जिद सामने ये 10 नंबर छटे जेठो वडा से चई त असां वहाबिन खे भंगी दा समझो मां चयो हे जेको मुसल्ले ते नबी साईं जे मुसल्ले ते बीठो आहे इहो बि त वहाबी अचे हम इनके पीछे नमाज नहीं पढ़ते खुदा जो कसम आई चो जे वहाबी मां तव्हां खां पुछां थो त मदीने जे मीर मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे पाक जसद अतहर मुबारक दे बिस्तरे ते चो मख भी न वेंदी मख तू भली था मुझे मोहम्मद जो इस्म भी पाक जिस्म भी पाक बिस्तरो भी पाक असां जो ईमान आज वहां भी पली तुझिया काफर हुजिया त मोहम्मद जो मुसल्लो नसीब न थे सा पर असां जो बंदिन जो भी अकीदो आ मां ही गाल कंदो आया हर जगह ते असां जो अकीदो आ त मिठो मोहम्मद करीम पांजे रोजे में जिंदा हयातुन नबी अस्सलातु वस्सलाम पर त मुजो मिठो मोहम्मद करीम बुधे तो उन जो जवाब भी दे तो पर जंके अल्लाह बुधराए छो त मदीने जे मीर इमामुल अंबिया जी जरे दुनिया में लाडानो थियो खुदा जी ज़ात जो कसम उन मोहम्मद करीम साईं अम्मा आशा जे हुजरे में मदीने जे मीर इमामुल अंबिया जो सिर मुबारक अम्मा आशा जे गोद में हेडा अम्मा फातिमा साईं बीठी मदीने जे मीर इमामुल अंबिया अम्मा फातिमा के सदे करे जो मुझी उमरे हेडे हे इमाम ग़ज़ाली रहमहुल्लाह लिखियो मौलाना मखदूम मोहम्मद हाशिम छलवी रहमहुल्लाह लिखियो अम्मा फातिमा के मुझे साईं चयो मुझी अम्मा के रब अख्तर नो जेतरा साल जो मां उम्र ॾियो पर मुझे रूह लबक कई थई तो जो अबो की न बुखार में पांजे रब ने वींदो 2 मिनटन जो मां मेहमान आया ओ मुझी अम्मा फातिमा मदीने जे मीर जे समा मुझे वफात का बाद में रो जाइन पार न कर जाए अमल मथे में मिट्टी न विझ जाए अमल सीने से धक न जाए अमल बार कदी न रो जाए सब्र कर जाए अल्लाह अल्लाह अम्मा फातिमा रोई वेठी मदीने जे मीर फरमायो ना 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 मान न रो ओ मुझी अमल माके रब बिशारत लिया द सय्यदतुन निसा आलिल जन्नति फातिमा ओ मुझी न्याणी तू जन्नत औरत तुझी सरदार दरवाजो खड़कियो अम्मा फातिमा जे घर जो अम्मा फातिमा अम्मा आशा दी अम्मा फातिमा दी चवे ओ दर खड़काने वारो केरो अबे जी तबीयत सही ना है असा परेशान हूं अबे साईं के बुखार आ अल्लाहुम्मा रफीकल आला जा लफ्ज़ता हलन हां दरता खड़कायो साईं फरमायो अम्मा ओ मुझे अम्मड़ कोई ना है जिब्रीला मु तो जिब्रील इंदो आई अज इजाजत तो करे तो गल इजराइल दरवाजो खुलियो जिब्रील आयो मथा जी साईं अल्लाह तव्हां के सलाम थो दे चवनो सुभान अल्लाह साईं माके रब मोकलियो आज मुझो दिलबर मुडे अचण जे लाए तैयार त मुझे पाक नबी जो पाक रूह तय्यब रूह ताहिर रूह आओ मुझे अगा पेश कयो साईं मूसा इजराइल गड अज डी ताई के का मोकल न वरती थई न वरी क़यामत ताई वठंदो सिर्फ अवा जी इजाजत खबे साईं फरमायो चवेस निकरी भी हे जो निकरी भी तो इजराइल जो कंद हेठ